अस्सलाम वालेकुम सब दोस्त ठीक ठाक हूंदा। सब खां पहिरियों मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराल साहब जो 2024 जो एल्बम तमामु जल्दी रिलीज़ थियण वारो आहे। सभ खां पहिरियों ख़ुशख़बरी इहा आहे त शमन अली मीराल साहब जा न्यू सॉन्ग जेके आहिनि तमामु बहितरीनु रखिया विया आहिनि। न्यू सॉन्ग न्यू म्यूज़िक 2024 जो धमाकेदार एल्बम। हिन एल्बम में शमन अली मीराल साहब काफ़ी महिनत कई आहे ऐं नवां शाइर बि रखिया विया आहिनि, कुझु पुराणा शाइर बि रखिया विया आहिनि। हीअ एल्बम तमामु जल्दी सिंधवासियुनि खे बेहद पसंदि ईंदो। हिन एल्बम में काफ़ी महिनत थियल आहे शमन अली मीराल साहब जी। ऐं हिन एल्बम में जेका शमन अली मीराल साहब महिनत कई आहे, यकीन कयो त हीअ एल्बम तमामु दिलनि वटि राज कंदो। काफ़ी एल्बम शमन अली मीराल साहब जा ॿुधा हूंदव SM प्रोडक्शन में। ऐं उन ई कंपनी में वरी एल्बम नंबर 10 रिलीज़ थिए पियो 2024 जो न्यू एल्बम नए साल में तमामु जल्दी। ऐं एल्बम जी रिकॉर्डिंग कुझु रहियल आहे ऐं कुझु थी वई आहे। ऐं कुझु जेके गीत आहिनि शमन अली मीराल साहब जा थी चुका आहिनि रिकॉर्ड, ऐं कुझु रहियल आहिनि ऐं कुझु जेके गीत आहिनि रहियल आहिनि। ऐं शमन अली मीराल साहब इहो बि चयो त हीअ एल्बम सिंधवासियुनि खे बेहद पसंदि ईंदो। हीअ एल्बम जेको मीराल साहब जो यादगार एल्बम हूंदो त बस थोड़ो इंतज़ारु कयो। जेके शमन अली मीराल साहब जा परस्तार आहिनि हिन वीडियो खे ज़्यादा बि शेयर बि करनि ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। सिकंदर सेठार जे नाले सां यूट्यूब चैनल आहे। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त जेका मुंहिंजी हर वीडियो ईंदी आहे उहा तव्हां वटि तमामु जल्दी पुॼी वेंदी। ऐं मुंहिंजी हर वीडियो तव्हां ॾिसंदा कयो, तव्हां दोस्तनि जी सपोर्ट थी वेंदी, तव्हां भाइरनि जी हेल्प थींदी। तव्हां भाइरनि जी हेल्प थींदी त इनशाला असां अॻिते वधंदासीं। ऐं इनशाला तव्हां उमेद आहे मूंखे दोस्तनि में त असांजी लिंक खे ज़रूरु शेयर कंदा ऐं असांजी काफ़ी हेल्प बि कंदा ऐं असांजी काफ़ी मदद बि कंदा। मां उन्हनि दोस्तनि भाइरनि खे जेके मुंहिंजा नाराज़ आहिनि उन्हनि खां बि माफ़ी वठां थो मां। ऐं जेके मूंसां प्यारु कंदा आहिनि ऐं मोहबत कंदा आहिनि उन्हनि सां बि मां हज़रत कयां थो मां। ऐं इनशाला तमामु जल्दी जेको मीराल साहब जो एल्बम रिलीज़ थींदो तव्हां दोस्तनि ताईं तमामु जल्दी पुॼी वेंदो। SM प्रोडक्शन ते यूट्यूब चैनल आहे जेको मीराल साहब जो पंहिंजो ज़ाती। ऐं उन चैनल ते मीराल साहब जो न्यू एल्बम तमामु जल्दी रिलीज़ थींदो। ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जी सपोर्ट थींदी, तव्हां भाइरनि जी हेल्प थींदी। मुंहिंजी जेका वीडियो ईंदी फ़नी वीडियो हूंदी, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती वीडियो तव्हां वटि तमामु जल्दी पुॼी वेंदी। ऐं मिलंदासीं अॻिले वीडियो में तमामु जल्दी।